पराई धी जो धिको बि मलूक। हिन पहाके में हिकु सुस्त ऐं कायल माण्हू ॾांहुं इशारो कयल आहे, जंहिंखां पंहिंजी महिनत कोन पुॼंदी आहे ऐं उनखे ॿियनि जे माल या कंहिं चीज़ मां जेको बि हथायो हू उनखे गनीमत सम्झंदो आहे ऐं उनखे ॿियनि जे माल मां कंहिं बि चीज़ मां जेको कुझु बि हथायो हू उनखे गनीमत सम्झंदो आहे ऐं उनखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो आहे त ॿेली पराई शइ मां कुझु मिलियो, पोइ भले उहो कखु हुजे, छा हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, क़ीमती हुजे या घटि क़ीमत वारी हुजे, पर उहो पराई शइ ते ख़ुशि थींदो आहे, छो त मुफ़्त में मिलंदी आहे न। पराए पुट खे ट्रको ॾेई खारणो थियो। हिन पहाके जी माना कुझु हिन तरह कढी सघिजे थी त के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॿियनि जे औलाद खे मुख़्तलिफ़ लालचूं ऐं ॾोकर ॾेई ख़राबु कंदा आहिनि ऐं पोइ उहे खरी ख़राबु थी वेंदा आहिनि, पर जिन में अकुल ऐं दिमाग़ हूंदो आहे उहे पैसा वठी बि को ग़लति अमल या कमु न कंदा आहिनि। पराए नक जी मर मोटाए ॾिजे। हीउ बि पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त जेकॾहिं ॿियो को अहसान करे या को बि थोरो करे त उनजो उहो अहसान लाहे छॾिजे। जेकॾहिं अहिड़ो मौक़ो मिले त ईअं ज़रूरु कजे, न त ॿिए जे अहसान हेठि माण्हू हमेशह लाइ दॿिजी वेंदो आहे। परायो पंहिंजो न थिए तोणे होए दिलियूं दिलबर। हीउ बि पहाको आहे त माण्हू लाइ हमेशह रत जा रिश्ता ई कारगर ऐं काराइता हूंदा आहिनि। उन्हनि मां ई भलाई ऐं चङाई जी उमेद माण्हू करे सघे थो। धारियूं माण्हू खणी केतिरो वेझो छो न हुजे ऐं उन सां केतिरो माण्हू लहे विचड़ में अचे, पर उहो हूंदो त परायो आहे न, कॾहिं बि पंहिंजनि वांगुरु कोन हली सघंदो आहे। धारियूं धारियूं ई हूंदो आहे, खणी उन सां केतिरा बि रिश्ता नाता वेझड़ाई अलेग सलेग प्यार मोहबत ऐं पंहिंजाइप वारो रिश्तो छो न हुजे, पर वरी बि परायो आहे, उहो पंहिंजो कॾहिं बि कोन थींदो। पराए पुट खां पंहिंजी धीउ मलूक। हीउ बि पहाको आहे त इंसान वटि थोरो या घणो जेकी कुझु बि हुजे पर उहो पंहिंजो हुजे। पराए कुल्हे ते बंदूक रखी आख़िर माण्हू केसि ताईं हलाए सघंदो। तॾहिं ई चवंदा आहिनि त पंहिंजी संहिंजी आहे ऐं अपनी घोट त नशा थी वई। पत्थर पराओ सूर हर का पंहिंजा रोए। हीउ बि पहाको आहे। अक्सर तौर ते परायनि ॾुखनि में इंसान खे पंहिंजा ॾुख ऐं तकलीफ़ूं मुसीबतूं यादि पइजी वेंदियूं आहिनि ऐं ॿियनि जे ॾुखनि जे बजाए पंहिंजा दर्द ऐं सूर सुणाइण जी कोशिशि कंदो आहे ऐं पंहिंजा दास्तान खोले वेही रहंदो आहे। हालांकि ईअं न करणु घुरिजे, पर इंसान जी आदत आहे हू ॿियनि जा दर्द ॾिसी पंहिंजा सूर ॿुधाईंदो आहे त मूंसां ही विधन थी हुई, मूंसां ही विधन थी हुई, मूंसां ही विधन थी आहे, मुंहिंजा हे दर्दनि हे सूर आहिनि। परायो ट्रैक्टर पाण में विझणो थियो। हीउ बि पहाको आहे। मतिलबु त पराई मुसीबत या कीतो पंहिंजी ॻिची में विझणु ऐं ख़्वाम ख़्वाह ॿियनि जी फिल्म पंहिंजे कंध में विझणु किन चुटनि जी आदत हूंदी आहे ऐं हरू भरू जे ॿियनि जे कमनि ऐं मामूलनि में टिपी पवंदा आहिनि। पोइ नतीजो इहो निकिरंदो आहे जो गिला निकिरंदी आहे ऐं उहे ॾिठा थींदा आहिनि ऐं पाण फासी पवंदा आहिनि। पराई सांख न ॾिजे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो को माण्हू कंहिंसां ग़लति हालति हलंदो आहे या ग़लति कमु कंदो आहे, पोइ बि उनजे पारां ॿियो अची ॻाल्हाइणु शुरू करे ॾींदो आहे ऐं उनजे बदिरां कसम खणी बीह रहंदो आहे मिया हीउ सही आहे, हीउ ईअं कोन थो करे सघे, ऐं उनजे बदिरां कसम खणी वेंदा आहिनि ऐं एतबार पिया ॾींदा आहिनि हरू भरू जो। हिन पहाके मां ख़बर पवे थी त ॿिए जे पारां बग़ैर कंहिं सोचे सम्झण जे ऐं ॾिसण वासण जे एतबार न ॾिजे। पराई मत ते न हलिजे। इंसान खे मालिक अकुल शऊर ऐं दिमाग़ ॾिनो आहे ऐं उनखे इस्तेमालु बि करणु घुरिजे। माण्हू जे ज़हन में कई ख़्याल ऐं आइडियाज़ ईंदा रहंदा आहिनि, उन्हनि ते अमल करणु घुरिजे। ॿियनि जे अकुल ते न भाड़िजे। जेको ॿियनि जे अकुल ते हलंदो आहे उनखे परमथड़ियो चइबो आहे। तंहिंजे करे पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करियो, ॿियनि जे चए ते हरू भरू न हलो। हा, कंहिं मसइले में अहिड़े में के पंहिंजे वॾे खां सलाह वठणु ज़रूरी आहे, वरी बि जीअं तव्हांजो दिमाग़ चए ऐं जीअं तव्हां पंहिंजे लाइ सही सम्झो तीअं करियो, जंहिंमें तव्हांजो फ़ाइदो हुजे ऐं ॿियनि जो फ़ाइदो हुजे। तॾहिं ई चवंदा आहिनि त पराई मत ते न हलिजे।